तो दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां पियो पेपर जे बारे में त पेपर माना तव्हां सॼी राति था महिनत कयो वरी सुबुह जो अचूं था त पेपर में सवाल ई नथा अचनि उहे ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त तव्हां माना लाज़मी न आहे त पेपर जी तयारी करे पोइ पेपर ॾियो। तव्हां बिना तयारी पेपर ॾेई था सघो ऐं तयारी न कंदा कयो। मां त सलाह ॾींदुमि जेके बि छोकिरा शागिर्द जेके पेपर जी तयारी था कनि टेंशन था वठनि हर भरू पेपर जो तव्हां राति जो सुकून सां सुम्हंदा कयो। ॾिसो अक्सर आशिक़नि जूं निंडूं फिटल हूंदियूं आहिनि राति जो जॾहिं पेपर जी राति ईंदी आहे पोइ ओॾी महिल उन्हनि खे ॾाढी निंड ईंदी आहे। उहा राति तव्हांजी वॾी क़ीमती आहे। पेपर वारी राति पढ़ण लाइ थोरी हूंदी आहे, पेपर वारी राति निंड करण लाइ हूंदी आहे। तव्हां निंड कंदा कयो पेपर वारी राति ॾाढो सुकून जी निंड ईंदी, थक चढ़ी वेंदो आहे, दिलि थी वेंदी आहे सवेल सुम्ही पओ। हूअं तव्हां 3 बजे सुम्हंदो हूअं तव्हां ख़बर हूंदव त तयारी करणी आहे, टाइम थोरो बचो आहे त तव्हांखे 8 बजे या 9 बजे निंड अची वेंदी। सो मुंहिंजी वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त तव्हां सुकून वारा ॾींहं ॻोल्हियो। बिल्कुलु पेपर सुकून वारे ॾींहंनि खे तव्हां टेंशन में छो था कन्वर्ट कयो। तव्हां उन राति सुकून कंदा कयो न, निंड कयो, आराम कयो, सुबुह जो उथी अचो, जेको थियो वेंदो सो अलाह ॾिठो वेंदो। मक़सदु इहो आहे त बाबा इन पेपरनि वारे सीज़न में पेपरनि जे लाइ परेशान न थियो। ईंदड़ सीज़न लाभारो आहे उन जे लाइ परेशान थियो। बाबा लाभारो हाणे अचे पियो त तव्हां जेके न उन्हनि जे लाइ डाटा ठपायो, डाटा तयारु करायो ऐं इहो सोचो त घणा एकड़ तव्हांखे लुणो आहे, इहो सोचो पेपरनि जे हुन में सीज़न में। छो त हीअ त गुज़री ईंदो न, गुज़री ईंदो। फ्यूचर जे बारे में सोचो। अॼु तव्हांखे पेन आहे हथ में, सुभाणे तव्हांखे डाटो हूंदो हथ में। जी त फ्यूचर माना यूनिवर्सिटी ग्रेजुएट जो आहे इहो लाभारो करणु। अब ही असांजे दोस्त हींअर लाभारो करे आया बाबा हेॾे अच। गाह छॾियां गाह छॾियां बकरी जहिड़ो मुंहुं थियो अथई। गाह किथे छॾियां? हा दोस्त असांखे तव्हांखे मिल रहिया आहियूं। हीउ दोस्त असांजो लाभारे ते वियो हींअर अञा मोटियो। अॼु हिन पेपर न हुअण जे करे लाभारे ते वियो। लाभारे ते वियो छा कयूं हाणे, ज़िदी रहो आहे। दोस्त आहे असांजो लाभारो करे आयो आहे, वरी जेको हिनखे पाण खे बुख लॻी बकरियुनि था करे। ॿियो तव्हां ॿुधायो त माना किथे किथे वैकेंसी आहिनि ख़ाली लाभारे जूं, त उते असांजे दोस्त वञनि जॉब अपॉर्चुनिटीज़ माना उते माना मिली थियूं सघनि लाभारे लाइ। डांट्रो घणे जो आहे हिकिड़ो तव्हांखे ख़बर आहे? साईं डाट्रो डांट्रो घणे जो आहे? बेल्चो घणे जो आहे तव्हांखे ख़बर आहे? हिकिड़ो डाट्रो हींअर घटि में घटि माना 500 जो हूंदो हींअर। महांगाई जो दौर आहे, महांगाई जो दौर आहे। डांट्रो चङो डाट्रो, चङो डाटो चिॿो हुजे, त्रिकुंडो हुजे, पंजाब को हुजे, पंजाब को हुजे, उहो निकितल हुजेसि। छा चूंब निकितल हुजे, निकितल हुजे, न चेल निकितल हुजे त मथे हा चेल कुबो हुजे। हा बसि डाटो वठो तव्हां हींअर ई। डाटो वठो हींअर। तव्हां हिकिड़ी डॉलर पेन वठो, पोइ डाटो वठो, पोइ डॉलर किरी पवंदो त वरी डाटो चढ़ी वेंदो मथे। इकोनॉमी तरक़ी कंदी। सो ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त तव्हां लाज़मी न आहे त पेपरनि जी टेंशन में तव्हां राति जो निंड न कयो ऐं जागो हर भुरो स्ट्रेस थियो। बाबा निंड कयो राति जो, असां बि त आहियूं न, असां बि त निंड कंदा आहियूं राति जो।